अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि यहूदिन खां उन्हीअ वसंदीअ इला बाबत पुछ जेका समुंड जे किनारे ते हुई ऐं जॾहिं उहे मना हूंदे छंछर जे हुकुम में खिलाफ वर्ज़ी करण लॻा, तॾहिं संदन मच्छू छंछर ॾींहुं तरंदियूं ईंदियूं हुयूं या पाणीअ जे मथां छिरे ते ज़ाहिर थींदियूं हुयूं, ऐं जॾहिं छंछर न हूंदो हो त पटन न ईंदियूं हुयूं। अहिड़ीअ तरह असां उन्हनि खे आज़माइश में विझंदा हुआसीं, छाकाणि त हू नाफ़रमानी कंदा हुआ। ऐं जॾहिं यहूदियुनि जी हिन हीले बाज़ीअ ते उन्हनि मां हिकु जमायत चयो त अव्हां अहिड़ी क़ौम खे छो था नसीहत करियो जिन खे अल्लाह संदसि नाफ़रमानीअ जे करे हलाक करण वारो आहे, सख़्त अज़ाब में मुब्तला करण वारो आहे। उन्हनि नसीहत कंदड़नि जवाब ॾिनो त असीं उन्हनि खिलाफ़ वर्ज़ी कंदड़नि खे इन्हीअ करे नसीहत करियूं था त असां तव्हां जे रब अॻियां माज़रत यानी पंहिंजी बचाव में सफ़ाई पेश करे सघूं त असां खेनि तबलीग कई हुई, ऐं उन्हीअ लाइ बि त शायद हू यानी ढिॼनि ऐं मन परहेज़गारी इख्तियार कनि। जॾहिं उन्हनि कयल नसीहत खे विसारियो त असां नसीहत कंदड़नि खे जेकी बुछड़ाई खां रोकींदा हुआ तिन खे निजात ॾिनी, ऐं जेके ज़ुल्म ऐं ज़ोरी कंदा हुआ तिन खे सख़्त अज़ाब सां पकड़ियोसूं, छाकाणि त हू नाफ़रमानी कंदा रहिया। पोइ जॾहिं हू हद खां वधी विया जंहिं खां हू रोकिया विया हुआ त असां खेनि हुकुम ॾिनो त हाणे तव्हां ज़लील ऐं ख्वार भोलड़ा या बांदर थी पओ, ऐं यादि करियो जॾहिं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब ख़बरदार कयो हो त क़यामत ताईं मथिन यहूदिन ते अहिड़नि माण्हुनि खे ज़रूर मुसलत कंदो रहंदो जेके उन्हनि खे ज़लील कंदड़ अज़ाब चखाईंदा रहंदा। ऐं ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तुंहिंजो रब सज़ा ॾियण में बि तेज़ आहे, ऐं बेशक हू यकीनन बेहद बख़्शणहार ऐं निहायती मेहरबान बि आहे। ऐं असां उन्हनि यहूदिन खे जुदा जुदा जमायतुनि यानी टोला टोला करे ज़मीन में मुंतशिर करे छॾियो। उन्हनि मां के नेक यानी सुधरियल आहिनि ऐं के उन जे उबतड़ यानी अण सुधरियल, ऐं असां उन्हनि खे नेमतूं ॾेई बि परखियो ऐं तकलीफ़ूं ॾेई बि परखियो त मन हू मोॾा रुजू कनि, लेकिन उन्हनि खां पोइ अहिड़ा नालाइक संदन जाय नशीन थिया जेके किताब यानी तौरेत जा वारिस हूंदे बि हिन हक़ीर दुनिया जे माल मता खे गॾु करण में लॻा पिया आहिनि ऐं चवनि था त असांखे इन जी माफ़ी मिली वेंदी, ऐं जेकॾहिं अहिड़ो ई को ॿियो माल मताओ बि हथ अची वञेनि त उनखे फॿाए छॾी। छा उन्हनि बदबख्तनि खां किताब में पको अंजाम न वरितो वियो हो त हू अल्लाह बाबति सच खां सवाइ ॿियो कुझु बि न चवंदा, ऐं जेको कुझु उन तौरेत में आहे सो बि हुननि खूब पढ़ियो आहे, तब बि चङी तरह माइल नथा थियनि त पोइ उन्हनि खे ख़बर हुअणु खपे त आख़िरत जो घर उन्हनि लाइ बहितर आहे जेके मुत्तकी यानी परहेज़गार नेकोकार अल्लाह खां ॾिजंदड़ ऐं नाफ़रमानी खां बचंदड़ आहिनि। छा पोइ तव्हां एतिरो बि नथा सम्झो ऐं जिन अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़ियो आहे ऐं उन्हीअ जे हुकुमनि जी पाबंदी कनि था ऐं नमाज़ क़ाइम कनि था त यकीनन असीं अहिड़नि इस्लाह कंदड़नि यानी सुधारो कंदड़नि ऐं नेकोकारनि जे अजर खे ज़ाया न कंदासूं। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि यहूदिन खे उहो वक़्तु यादि ॾियार जॾहिं असां जबल खणी मथिन अहिड़ी तरह आणे बिहारियो या लटकायो त ॼण उहो छठी या साहिबान आहे, ऐं भायायूं त उहो वाकई इझो थो मथिन किरे। उन्हीअ जी दहशत ऐं दबजी मरण जे डप खां असां खां इकरार वरितो त जेको किताब अव्हां खे ॾियूं पिया उन्हीअ खे क़ाबू झलजो, मज़बूती सां पकड़जो, जेके बि हुकुम उन में आहिनि उन्हनि खे खूब यादि कजो, उन्हनि ते अमल कजो त मन अव्हां परहेज़गार थियो ऐं बुरनि कमनि ऐं नाफ़रमानी खां बची वञो।